दाल तो पिठो कुर्बान वञाव। छा ॿुधां छा ॿुधां तव्हां पाण ॾिसो हिते हिन लॉग बुक में ही ॼाणायल 2600 किलोमीटर आखिर तव्हां कंहिंजे खाते में विझंदव? इन जो फ़ैसिलो साहब कंदो कुर्बान वञाव। जेकॾहिं साहब तव्हांखे चवे त पोइ त हिन मिसकीन खे रिलीफ कंदो न। फ़ैसिलो साहब कंदो। साईं फ़ैसिलो भला साहब छो कंदो? इन करे जो इन जो वास्तो साहब सां आहे। दरअसल साहब जॾहिं ॻोठ वेंदो आहे न त सईद अहमद वारी गाॾी इस्तेमालु कंदो आहे ऐं इन करे आउं माइलेज खे मैनेज न करे सघियो आहियां कुर्बान वञां। साहब खे इन ॻाल्हि जी सॼी ख़बर आहे। बहरहाल साईं कुझु बि हुजे मूं त रिपोर्ट साहब खे पेश करे छॾी आहे। हाँ साईं त पोइ त साहब तव्हांखे सभु कुझु ॿुधाए छॾियो हूंदो कुर्बान वञाव। इहा ई त मज़े जी ॻाल्हि आहे जो साहब अव्हांखे ई हर ॻाल्हि जो ज़िम्मेवार थो सम्झे। इन खे न चओ हक़ में साईं। आउं मिसकीन हेॾियूं सारियूं चटियूं किथां भरे सघंदुसि? साईं तव्हां पाण ॾिसो हिते ॾिसो हिते गीज़र जी परचेजिंग ॾेखारियल आहे ऐं उन जी बाक़ाइदगी सां एंट्री थियल आहे न? जी हाँ साईं जी बराबरि इहे थियल आहे। पोइ इन जो वोचर किथे आहे? साईं दरअसल गीज़र साहब जे बंगले में लॻल आहे। साईं मां वोचर जो पुछियो आहे। गीज़र खे पते अची कागज़नि जे विच में कोन हणंदुसि। मूंखे वोचर घुर्जे। साईं वोचर आउं साहब खां वठी तव्हांखे ॾियां थो पर तव्हीं प्लीज़ मूंसां कोऑपरेशन करियो अमीन साहब। अञा त कैश बुक बि रहियल आहिनि कुर्बान वञाव। What do you mean by cooperation? इहो त तव्हांजे चोरियुनि जे मथां पर्दो विझां। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो सरकार त फिज़िकली वेरिफिकेशन खां सवाइ आउं हिक कागज़ ते बि साइन कोन कंदुसि because I am a man of different nature and everybody should note it. जी जी कुर्बान वञाव जी। हेलो केर? गुलाम हुसैन? कहिड़ो गुलाम हुसैन? मुख्तियार जो भाउ? मुख्तियार छा कंदो आहे? क्लार्क आहे? ॻाल्हि ॿुध जेकॾहिं मुख्तियार जो पीउ बीमार आहे त इहो इतला सुबुह जो बि करे पियो सघे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे जो राति जो 12 बजे कंहिंजी निंड फिटाइजे? हाँ मां को पीसीओ खोले वेठो आहियां छा? न रहेगा। चाय अची वई। थैंक यू। अंजी भला तव्हांजो अचनि कीअं थियो आहे? त तव्हांजे लाइ मुंहिंजो रिश्तो वठण आई आहे। अच्छा अंजी
अजीम तव्हांजो छा थो थिए? अजीम मुंहिंजो भाई कीअं आहे? रात घड़ी थी है सुबह सुबह खीर पीतो थी भूखी आदमी खीर काटे हुआ अल्लाह जमाल पुत्र। जी बाबा। पुत्र तू हमेशा मुखे चवंदो हुई न तो बाबा ही धंधो छॾे दे। जे सच पुछी न तो मूं हिन धंधे खे छॾण जे लाइ कॾहिं न सोचियो, पर अलाए छो मूंखे अंदर मां ईअं पियो महसूस थिए त ॼण ही धंधो न छॾे मूं पंहिंजे पुट खे रंज कयो। पुट अॼु मुंहिंजो तोसां वाइदो आहे त अॼु खां पोइ इहो ही धंधो छॾियो। ही शीशियूं उते पयूं हूंदियूं ऐं मां हिते वेठो हुयुसि पंहिंजे दिलि भर पुट खे पियो ॾिसंदुसि। आख़िर पीढ़ीअ में मूंखे त ख़ुशी जो हक़ आहे न। वाकई बाबा? हाँ पुत्र। थैंक यू बाबा। अकरम साईं खुदा जे वास्ते मूंखे बचाए। साहब मुंहिंजे नौकरी जे पुठियां हथ धोई काहे पियो आहे। मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि कुर्बान विया आहिनि। ये जेके साहब लोग हूंदा आहिनि न मीर बख्श, इहे कंहिंजा ज़ाती दुश्मन नाहिनि हूंदा। तुंहिंजे चवण मुताबिक़ त साहब त लखनि जी मट आहे ऐं तूं हुनजी गिला कीअं थो करी? मूं त ठठोली न कर अकरम साईं, मां ॾाढो सतायल आहियां। अकरम साईं मूंखे त वॾी आपदा नाज़िल थी आहे। कुर्बान वञा कुर्बान वञा जॾहिं तुंहिंजे पंहिंजे हाव में चूंडी पई आहे, कीअं तूं लुची ऐं फटके तुंहिंजे चवण ते जेके साहब कहर कमाया उहे कंहिंजे खाते में वेंदा? अमीर बख्श वक़्त खे होश कोन हो। सॉरी, असां तुंहिंजी काई मदद नथा करे सघां। जी आवाज़ मर्ज़ी अकरम साईं।
बस बस